ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 32 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त हिकिड़ी गोपी श्री श्याम सुंदर खां ज्ञान भरियो हिकु सवाल पुछे थी, जंहिंजो जवाब श्री कृष्ण ॾाढे ई प्रेम ऐं सम्झाणीअ सां ॾियनि था। हुन सवाल में 4 क़िस्मनि जे आदमियुनि जो वर्णन थियल हो। हिकिड़ा उहे जेके भलाईअ जो बदिलो भलाईअ सां ॾियनि था, प्रीत करण वारे सां प्रीत कनि था। ॿिया उहे जेके प्रीत करण वारे सां प्रीत नथा कनि। टिया उहे जेके भलाई करण वारे सां बि बुराई था कनि। ऐं चौथा उहे जेके हर माण्हूअ सां भलाई था कनि, पोइ अॻु वारा चाहे भलाई कनि या बुराई कनि। सबई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 32 अध्याय जो 4 भाग शुरू करे रहा आहियूं। श्री श्याम सुंदर चवनि था, हे गोपियूं, तव्हां जे प्रेम ऐं ध्यान करण सां मां तमामु ख़ुशि थो रहां, पर तव्हां पंहिंजे कुटुंब जी लॼ छॾे हिते राति जे वक़्त जो हलियूं आहियो, सा ॻाल्हि चङी न कयव। ईअं करण में न मां ख़ुशि थियसि न ॿिए खे इहा ॻाल्हि वणंदी। जेसिताईं आदमी जनम वठी जीअरो रहे, तेसिताईं को बि खोटो कमु न करे, जंहिं करे ॿिया खिलनि लोक लॼा थिए। जेकॾहिं मन बुरनि कर्मनि करण वास्ते चाहे त बि ज्ञान जी कुंडीअ सां खेसि रोकिजे, जंहिं करे को बि खेसि बुरो न चवे। इहो बि मां ॼाणा ऐं सम्झां थो त काम रूपी प्रेम वधण ते शर्म जा ज़ंजीर टुटी था पवनि ऐं उनखे कंहिंजो बि सम्झाइण असरु नथो करे ऐं न को ई कंहिंजो भउ रहे थो। तव्हांजी प्रीत ऐं विरलापन करण जो हाल मूं अखियुनि सां बीठे ॾिठो। तव्हां माया रूपी ज़ंजीर संसार जी जा कॾहिं बि पुराणी थी थिए, सा टोरे मूं सां अहिड़ी सची प्रीत कई आहे, जहिड़ी महाडाल्टी घणी दौलत पाए। तंहिं करे मां तव्हां खां जुदा नथो थी सघां। आयूं अमी मूं ही काज, छॾे लोक वेद जी लाज। जीअं वैरागी त्यागे दे, मन सां करे हरि स्नेह। करियां केरी अवां वॾाही, कयो न सघां रुती न काही। सबई चयो जय श्री हरि। हे प्राण प्यारियूं, जे मां ब्रह्मा जी उमिरि ताईं हर हिकु गोपीअ जी शेवा जनम भर करियां त बि तव्हांजो थोरो लाहे नथो सघां। प्यारा भक्तों, इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 32 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 33 गोपियुनि सां श्री कृष्ण भॻवान जी महारास करण। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा परीक्षित, जॾहिं श्याम सुंदर इहे वचन प्रेम भरियल चई गोपियुनि खे धीरज ॾिनो
तॾहिं सभई बिरज बालाऊं ॾाढी ख़ुशीअ मां श्री श्याम सुंदर जो हथ जले नचण लॻियूं। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे महाराज, रास लीला में जंहिं गोपीअ जो हथ मुरली मनोहर जलियो थे तंहिंजो बदन मोहन प्यारे जे बदन सां लॻंदो हूंदो, ॿियनि सभिनी गोपियुनि जी कामना कीअं पूरी थी? श्री सुखदेव जी चयो त हे राजा, पार ब्रह्म परमेश्वर जी लीला को बि नथो ॼाणी सघे। मुरली मनोहर ॿिनि ॿिनि हथनि जे विच में हर हिकु रूप पंहिंजो प्रगट करे ॿिन्ही हथनि में ॿिनि गोपियुनि जा हथ जले मंडल ॿधी रास लीला कई थे। पर उन जी माया सां सभई गोपियूं घणनि रूपनि जे धारण जो हाल न ॼाणी ईअं ॼातो थे त रास बिहारी मुंहुं सां ई नचे थो। ऐं प्यारा भक्तऊं, उन आनंद रूपी महारास में हथनि ऐं पेरनि जी ठोकर ॾेई बदन सां बदन मिलाए बुरवन मिटाए कटाच करण गर्दन ॾिंगी करे कुंडल लोॾण जेके ॻाल्हियूं रास ऐं बिलास में घुरिजनि से सभु मुरली मनोहर गोपियुनि सां ऐं गोपियुनि मुरली मनोहर सां कयूं थे। उन वक़्तु श्याम सुंदर जी सोभ्या कहिड़ी मालूम थिए थी जीअं सोननि दाणनि जी माला में नीलमणी रहे थी। ऐं नचंदे वक़्तु श्याम सुंदर जे कननि जा कुंडल कहिड़ा लॻा थे जीअं कारनि ककरनि जे विच में बिजली चमकंदी हुजे। उन वक़्तु ब्रह्मा ऐं महादेव ॿियनि देवताउनि ऐं रखेश्वरनि जो ध्यानु छॾे रास लीला जे सुख ॾिसण वास्ते पंहिंजनि स्त्रियुनि समेत विमाननि ते वेही बिंद्राबन में अची आसमान मां श्याम सुंदर ऐं गोपियुनि ते गुल वसाइण लॻा, बिरज बालाइन जे बाग जी वॾाई करण लॻा। गंधर्वनि घणनि क़िस्मनि जा बाजा वॼाए ॻाइण वॼाइण शुरू कयो। देवताउनि जूं कन्याऊं ऐं अप्सराऊं रास लीला जी शोभा ॾिसी काम रूपी मद में अहिड़ियूं बेख़बर ऐं मोइजी वेयूं जो संदन शरीरनि जी सिध बुध विसरी वयनि। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 33 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।